अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलक़द अलिमतुमुल्लज़ीना अअतदौ मिनकुम फ़िस्सब्ति फ़क़ुल्ना लहुम कूनू क़िरदतन ख़ासिईन फ़जअलनाहा नकालन लिमा बैन यदैहा वमा ख़ल्फ़हा वमौइज़तन लिलमुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल जे माण्हुनि खे एहसान पंहिंजा यादि ॾियाराईंदे हिकु ही एहसान बि यादि ॾियारायो हो त न पिया मञनि अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि खे, बल्कि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में जेको तौरात अल्लाह तबारक व तआला ॾियारे मोकिलियो हो उन अल्लाह जे किताब खे बि न पिया मञनि। चवनि पिया हिन में अहकाम ॾुखिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां तूर सीना जबल जो हिकिड़ो टुकड़ो फ़रिश्तनि जे हथां खणाए मथां बीहारियो। हाणे मञो त या उछलियाऊं मथां, पोइ ॾिठूं त इहो तूर सीना जबल जो टुकड़ो मथां पियो आहे, न मञींदासीं त इहो मथां किरंदो, चिथजी वेंदासीं। पोइ हिन डप खां मरी पिया। इहो बग़ावत जे करे अल्लाह तबारक व तआला हिननि खे इहो दाॿो ॾिनो जंहिंमां हुननि इक़रार कयो त हा साईं मञूं था, पर त बि फिरी विया। कुझु वक़्त खां पोइ वरी फिरी विया। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो हो त यादि रखो जो मुंहिंजो फज़ल ऐं महिरबानी न हुजे हा त तव्हां बि न बचो हा, हलाक थी वञो हा। गुज़िरियल आयतुनि में इहो एहसान अल्लाह ताला उनखे यादि ॾियारायो हो। पोइ अॼोकिन आयतुनि में वरी हिकिड़े एहसान जे बदौलत हिकिड़ी सज़ा जो बयान बि यादगीर तौर ते बयानु कयो आहे। उहो ही आहे त बनी इसराइल जे माण्हुनि खे अल्लाह तबारक व तआला हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे दौर में शरई तौर ते हिकिड़ो ॾींहुं इबादत जो मुक़ररु करे ॾिनो हो। उहो ॾींहुं हुयो छंछर जो। अबा छंछर जे ॾींहं ते तव्हां कारोबार न कंदव, पंहिंजा कमकारियूं छॾे करे अल्लाह ताला जी इबादत कंदव। जीअं जुमे जो ॾींहुं असां उम्मत मुहम्मदीअ वारनि माण्हुनि जे लाइ आहे, पर चूंकि असांखे कारोबार बिल्कुलु सॼो ॾींहुं छॾे ॾियण जी हिदायत कान्हे का, हुकुम कोन्हे को। अलबत् निमाज़ जे लाइ पंहिंजे कारोबारनि खे छॾे करे जुमे निमाज़ जे लाइ अचण जो हुकुम आहे। निमाज़ पढ़ी करे पोइ वरी अल्लाह ताला फरमायो फंतशिरू फिल अर्ज़ि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह, पकिड़िजी वञो अल्लाह ताला खां रोज़ी फ़ज़ुल महिरबानी तलब कयो। हुननि जे लाइ लिहाज़ा ईअं हो त इन ॾींहं ते तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो कारोबार नाहे करिणो। इहो ॾींहुं तव्हांजी इबादत जे लाइ ख़ासि आहे। हुननि जो वॾे में वॾो कारोबार ऐं ख़फ़ो कहिड़ो हो जो ही दरिया जे किनारे ते आबाद हुया। पोइ उन दरिया मां मच्छी पकिड़े करे ख़ूब उनजो कारोबार बि कंदा हुआ, ॿियनि इलाइक़नि में मोकिलींदा हुआ, खाईंदा बि हुया, खाइण पीअण में मच्छीअ जा शौक़ीन बि हुया। अल्लाह ताला जी तरफ़ खां ख़ासि हुकुम में इहा ॻाल्हि नाज़िल थी त मच्छीअ जो शिकार बि न कंदो इहो ॾींहुं छंछर जो। हाणे हिननि जे मथां हुकुम जो लागू थियो त हिननि हुकुम जी पाबंदी चंद ॾींहं कई, पर ॾिठूं त छंछर जो सॼो ॾींहुं वांदा वेठा आहियूं, सफ़ा मच्छी मारियूं पर तल सां, कुंडी हयऊं, कुंडी मच्छीअ वारी जेका थींदी आहे उहा कुंडी, हुन में सापो या गोश्त जो ज़रो या अटे जो ज़रो कुझु बि विझी करे उछलाइनि, मच्छी फासाए, पोइ हुनजे पुछ में वरी इहो कंडो, कुंडीअ वारो कंडो उन में फासाए मच्छीअ खे वरी उछलाए छॾनि दरिया में। उहा पई घुमे फिरे, पर धागे में ॿधल जो हुजे त हेॾे होॾे न वञी सघे, धागो पोइ वरी किथे ॿधी छॾनि कंहिं किलीअ सां। आचर जे ॾींहुं पोइ साॻियो ई धागे खे छिके करे मच्छियूं फाथल त हुयूं, पकिड़े करे उनखे वरी
कारोबार बि कनि, खाइनि पीअनि बि, खपाइनि बि। पोइ हुनखे चयो वियो त बाबा ईअं न कयो। चऊं किथे मारींदा आहियूं, किथे मारींदा आहियूं, असां किथे खाईंदा आहियूं छंछर जे ॾींहुं? इहा त हिकिड़ी टल आहे न, जीअं आचर जे ॾींहुं असांखे ओतिरी वधीक मिले जेतिरी छंछर जे ॾींहुं न मारीजे। इहा हिकिड़ी टल हीलेबाज़ी हुई जेका अल्लाह तबारक व तआला खे क़बूल न पई ऐं उनखे क़ुर पाक जे इन आयतुनि जे ज़रिए नाजाइज़ ऐं हराम करार ॾिनो वियो त तव्हांखे अहिड़ी क़िस्म जी हीलेबाज़ी करण जी इजाज़त न, ऐं हराम आहे। पोइ उन वक़्तु कुझु नसीहत करण वक़्तु उन दौर जा जेके आलिम सुलहा बुज़ुर्ग माण्हू हुआ उन्हनि हुननि खे नसीहत कई त भाई छा था कयो तव्हां? जॾहिं अल्लाह ताला मना कयो आहे छंछर जे ॾींहुं मच्छी मारण खां ऐं इबादत जो ॾींहुं आहे इहो, त तव्हां हिननि मच्छी छो था मारियो? हू न मुड़िया। नतीजतन उलमा सुलहा जेके हा, नेक साले अबाना जेके हा, उहे हिननि खे नसीहत बि कंदा रहिया। ही न मुड़िया त पोइ हिननि खां क़ता तालुक़ अख़्तियार कयूं, ॻाल्हाइणु ॿाल्हाइणु हर क़िस्म जो सोशल बाइकाट, भला के पंहिंजो इलाइक़ो ई वञी अॻिते करे वञी आबाद कयूं। बस्ती ॿिनि हिसनि में विरहाइजी वई। हिकिड़े हिसे में बस्तीअ जे ॻोठ जे हिकिड़े हिसे में उहे माण्हू पिया रहनि जेके नाफ़रमाना मच्छीअ जो शिकार कनि पिया, ऐं वरी ॿिए हिसे में उहे आहे जेके न पिया कनि, अल्लाह ताला जी इबादत कनि पिया, ताबेदारी कनि पिया, साल नेक बाना। पोइ ही मच्छीअ जे शिकार में जॾहिं हीलेबाज़ी हिन शुरू कई त हिकिड़े ॾींहुं मच्छीअ जे पुछ में कुंडी हणी करे छॾे ॾियनि जुमे वारे ॾींहुं, छंछर वारे ॾींहुं। पोइ आचर जे ॾींहुं वरी उहा मच्छी ओतिरी इज़ाफ़ी वाफ़िर मक़दार में उन्हनि खे मिली वञे। आहिस्ते आहिस्ते हलंदे हलंदे छंछर जे ॾींहुं हिननि साॻियो मच्छी शिकार बि शुरू कई। पहिरियां थोरो हीलो जाइज़ करार ॾिनो, पोइ आहिस्ते आहिस्ते वरी मच्छी बि मारींदा। कंहिं बि क़िस्म जो पाबंदी ऐं हुकुमनामो हिन जे मथां ॼण त लागू थियो ई न। अल्लाह तबारक व तआला इन ई जुर्म जे करे हिनखे सज़ा ॾिनी। पोइ हाणे सज़ा जो अंदाज़ कीअं थियो? जेके उलमा ऐं सुलहा बस्तीअ में ॻोठ में हिकिड़े पासे थी विया, ही नाफ़रमान वरी ॿिए पासे थी विया, त चंद ॾींहंनि खां पोइ जेके आलम ऐं साले जेके ॿिए पासे थी विया माण्हू, उन्हनि ॾिठो त असांजे पाड़े वारे ॻोठ जे हिसे में शोर शराबो ई नथो थिए, आवाज़ ई कोन्हे, ख़ामोश थी वई आहे, चुप चाप थी वई आहे, छा चकर आहे? वञी करे जो ॾिसनि त अड़े हे असां माइट मिट जेके नाफ़रमान आया सभु भोला बांदर ऐं खिंज़ीर लॻा पिया आहिनि, शक्लियूं हुनजूं मटिजी वयूं। अल्लाह ताला जो अज़ाब हुननि ते आयो। हर क़तादा रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे, फरमाई त इन नाफ़रमाननि में जेके नौजवान हुया उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला भोलनि बांदरनि जी शक्ल ॾेई छॾी, जेके उन्हनि में पोढ़ा हुया वरी उन्हनि खे खिंज़ीर जी शक्ल ॾेई छॾी, शक्लियूं तब्दील थी वियूं। हाणे हिननि सालियनि नेकनि ॾिठो त आवाज़ कोन्हे, ॾिसूं भला आया त ॾिसूं त हे त सूअरनि ऐं भोलनि जे शकुलनि में थी विया आहिनि। पोइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, रिवायतुनि में अचे थो त उहे पोइ बि पंहिंजे माइटनि खे सुञाणनि पिया, भोला थी विया तोड़े, बांदर ऐं खिंज़ीर थी विया, पोइ बि पंहिंजे माइटनि खे सुञाणनि पिया, उन्हनि जे भरिसां अची करे रोअनि पिया पंहिंजे इन ई बदशिकलीअ ते, असांखां ग़लती थी, असां नाफ़रमानी कई, ही सज़ा मिली, सुञाणनि पिया उनखे, भरिसां अची करे रोअनि पिया, उहो अहसासु थिए न पियो। 3 ॾींहंनि ताईं उन्हनि जूं शक्लियूं इहे बांदरनि ऐं खिंज़ीरनि जहिड़ियूं रहियूं। 3 ॾींहंनि खां पोइ अल्लाह ताला उन जी नस्ल खे ख़तमु करे छॾियो, बिल्कुलु ख़तमु। अल्लाह तबारक व तआला इन ई अंदाज़ खे बि यादगीरे तौर ते ॼाणायो आहे, पर लफ़्ज़ अजीब फरमाई वलक़द अलिमतुमुल्लज़ीना अतदौ मिनकुम, यकीनन चङे तरह ख़ूब ॼाणींदा हूंदव तव्हां त इहा ॻाल्हि जो तव्हां मां जिन छंछर जे ॾींहं में हद तजावुज़ी कई, जेके हद खां टपी विया तव्हां मां छंछर वारे ॾींहं में, उन्हनि जी ॻाल्हि तव्हांखे चङी तरह यादि हूंदी। साईं कहिड़ी? त फ़क़ुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासिईन, जॾहिं हद खां टपी विया असांजे हुक्म जी नाफ़रमानीअ में, पोइ असां बि उन्हनि खे चयोसीं त ज़लील बांदर थी वञो, थी विया। फजअलनाहा नकालन लिमा बैन यदैहा वमा ख़ल्फ़हा। अल्लाह जी फरमाए तो असां इन ई वाक़े खे दहशतनाक बनायोसीं उन दौर में जेके माण्हू मौजूदु हुआ उन्हनि जे लाइ बि, ऐं जेके क़यामत ताईं ईंदड़ ॿिया माण्हू हूंदा उन्हनि जे लाइ बि।
व मौइज़तन लिलमुत्तक़ीन, परहेज़गारनि नेकोकारनि जे लाइ ख़ुदा तरस माण्हुनि जे लाइ वरी असां नसीहत बनायोसीं हिन वाक़े खे। हाणे अल्फाज़ अल्लाह तबारक व तआला ॿ बयानु फरमाया, नकालन ऐं मौइज़तन। नकालन जी माना दहशत उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके उते मौजूदु आहे। हाणे ज़ाहिर आहे बनी इसराइल जे अंदरि क़ौम त ॿिनि हिसनि में विरहाइजी वई न, हिकिड़ी नाफ़रमाननि जी, हिकिड़ी सालिहनि जी। नाफ़रमाननि जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो नकालन, दहशत हुई उन्हनि जे लाइ त जीअं आईंदा न कनि, ख़ौफ़नाक मंज़र हो उन्हनि जे लाइ, कावड़ ऐं गुस्से जो इज़हार हो। ऐं जेके नेकोकार सालिया हुया उन्हनि जे लाइ वरी नसीहत हुई त हाणे तव्हां त न कजो, तव्हां पंहिंजे नेकोकारी ते बरक़रार रहिजो। नकालनि जे लफ़्ज़ सां इन्हनि ज़ालिमनि खे, नाफ़रमाननि खे सबक़ ॾिनो वियो त इबरत वठो हितां। हिकिड़ा त पकड़िजी विया, ॿिया वरी जेके नाफ़रमान बाद में क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि में जेके फर्मा बरदार ऐं नाफ़रमान थींदा उन्हनि जे लाइ बि अलॻि इहो ई लफ़्ज़ सबक़ु आहे। नाफ़रमाननि जे लाइ इन ई लफ़्ज़ मां, नकालनि जे लफ़्ज़ मां सबक़ु आहे त इबरत पकड़ियो, जीअं हुननि खे नाफ़रमानी जे करे सज़ा मिली, शक्लियूं तब्दील थी वियूं, तव्हांजो बि न ईअं थी वञनि, सुधरी वञो। ऐं वरी नेकोकारनि जे लाइ इन ई साॻे लफ़्ज़ मां नसीहत आहे त बाबा तव्हां पंहिंजे नेकोकारीअ खे छॾे न ॾिजो, बरक़रार रखो, पंहिंजी शराफ़त, पंहिंजी इज़त, पंहिंजी दीनदारी, पंहिंजे अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुकमनि जी इताअत खे चंबड़ी वठो, न छॾिजो हिन ॻाल्हि खे। इन जे लाइ नसीहत हुई। जे न त पोइ ॾिसो त आई नाफ़रमाननि जी सज़ा जो कहिड़ो असरु आहे। त अल्लाह तबारक व तआला इहो वाक़ियो आलिम तुम जे लफ़्ज़ सां फरमायो त चङी तरह तव्हांखे यादि हूंदो त छंछर जा ॾींहं में जिन हद तजावज़ी कई उन्हनि खे कीअं भोला ऐं बांदर बनायोसीं, ऐं इन ॻाल्हि खे असां दहशत बि बनायो हो उन दौर जे माण्हुनि जे लाइ, क़यामत ताईं ईंदड़ माण्हुनि जे लाइ बि। त अल्फाज़ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा अजीब आहिनि। हाणे इन में मसइलो हिकिड़ो निकितो, सिखण जे लाइ सवाल पैदा थियो त छा कंहिं नाजाइज़ कम खे या कंहिं नाजाइज़ मामले में शरई जंहिंजे बारे में हुकुम लागू थियल हुजे उन में को हीलो बहानो करे उनखे जाइज़ करार ॾेई सघिजे थो, कंहिं न कंहिं बहाने सां हराम शइ खे हलाल, या जंहिं बारे में मनो थियल हुजे उनखे हाओ रोक उनजी ख़तमु कजे, कंहिं बहाने सां करे सघिजे थी। जीअं हिननि कई, छंछर जे ॾींहुं हिननि खे वापार में बिल्कुलु मनो जो हुकुम हुयो न कजो, ऐं इबादत जो हुकुम हुयो, पर हिननि उन में हीलेबाज़ी कई जो उन जे ॾींहुं शिकार सिधो सो करे खाइनि न पिया, पर मच्छी पकिड़े उन्हनि जे पुछ में ईअं कुंडी हणी पिया छॾनि, पोइ पाणीअ में छॾे ॾींदा, आचर जे ॾींहुं वञी पकड़ींदा। इहो हिकिड़ो हीलो कयो हिननि, बाक़ी सिधो सो वापार त कोन थियो, सिधो सो शिकार बि कोन थियो, सिधो सो खाधो बि हिननि कोन, पर हीलो हिकिड़ो थियो। इहो सुवालु पैदा थियो त छा जाइज़ आहे इस्लाम में हीलेबाज़ी, को बहानो? उनजो जवाबु इहा त जेकॾहिं हीलो अहिड़े अंदाज़ में आहे जो शरई हुकुम ई बातिल थो थी वञे, ख़तमु थो थी वञे, त अहिड़े क़िस्म जो हीलो हराम आहे। जीअं मसलन हुज़ूर सलातो वसलाम जंहिंजे ज़माने में खजूर जो वापारु आम जाम थींदो, पोइ हिकिड़ी सुठी खजूर जो किलो ॾेई करे उन जे एवज़ में पुराणी थोरी घणी सुरो लॻल, जंहिंखे खणी थोरी क़ीमत में घटि ख़राबु चऊं, ख़राबु खजूर जा 2 किलो वठंदा। सुठी ओरिजिनल उम्दा खजूर जो 1 किलो ॾेई 2 किलो ख़राबु पुराणी खजूर जा वठंदा। अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न इहो नाजाइज़ आहे, जिन्स जो जिन्स सां वापारु घटि वधि नाजाइज़ आहे, हराम आहे। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण उनजो हीलो सेखारियो, कीअं त बाबा उम्दा जेका खजूर आहे, क़ीमती सुठी बहितरीनु खजूर, उनखे बि क़ीमत सां विकिरो कयो। 100 रुपए में मसलन विकिरो थी वई, हाणे उन ई 100 रुपए सां वरी तव्हां 2 किलो भले वठो पुराणी खजूर जा। ताज़ी ऐं सुठी खजूर 1 किलो 100 रुपए में विकिरो कयो, पोइ उहो वरी भले उन ई 100 रुपए सां
2 किलो पुराणे खजूर जा वठे, बाक़ी हीअ खजूर सुठी किलो ॾेई करे हू 2 किलो सिधो सो न वठो, छो त जिन्स साॻी आहे, हीअ बि खजूर उहा बि खजूर, हुन में घटि वधाई अलाह जे रसूल उसूल जेको ॿुधायो हुन में आराम। हाणे हीलो पाण ई ॿुधायूं त हीअ बि क़ीमत सां ख़रीद कयो, हीअ बि क़ीमत सां ख़रीद कयो, क़ीमत सां भले तव्हां घटि वधाई कयो। जवाज़ जो हिकिड़ो हीलो ज़ाहिर थी पियो। इन हीले खे अल्लाह ताला जे हुक्म जी तामील करार ॾिबो, नाफ़रमानी न, इन में बि अल्लाह ताला जे हुक्म जी तामील आहे। अहिड़ी तरह सां अहकामनि जे अंदरि जॾहिं शरई हुकुम बातिल नथो थिए त पोइ हीलो कंहिं हद ताईं जाइज़ आहे, उहो बि आम माण्हू खे इजाज़त न आहे। कंहिं न कंहिं आलिम सां, जयद आलिम सां वाबस्तगी रखे, राब्ते में रही करे पोइ उन जे इजाज़त, उन जे नज़र सानीअ सां हीलो को बहानो जाचे, पंहिंजे तरफ़ां जंहिंखे जीअं सम्झ में अचे ईअं न करे जीअं बनी इसराइल वारनि कयो, न त पोइ सज़ा बि हुनजी सख़्तु आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।